नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभोदेरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोभोदेरो लॻ कींजहर भरसان ॻोठ ताज मोहम्मद मङणेजो जे रहवासिन अब्दुलकरीम मङणेजो मीडिया अॻियां दाहींदे चयो त दे पीर ताज मोहम्मद में मुंहिंजी ज़री ज़मीन सर्वे नंबर 441 442 733 773 में 10 जरिब ज़री ज़मीन है जेका मुंहिंजी मोरसे मिल्कियत है ऐं मुंहिंजो ज़ाती खातो है जंहिं ते बाअसर धुर अदर मङणेजो, कमाल मङणेजो, अली हसन मङणेजो, दिलदार सज्जाद, हैदर कलंदर, नज़ीर मङणेजो वारनि कब्ज़ो कयो है जंहिंजा केस अदालत सगोरी में हलंदड़ बाअसर मच्छर जी मुख़्तलिफ़ हरबा हलाए मूंखे हरासा करे रहिया आहिनि ऐं मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं मुंहिंजा कायल फसल बेलारे रहिया आहिनि। हिन वधीक ॿुधायो आहे त काल सुबुह जो बाअसर तरफ़ां 40 खां वधीक हथियारबंद मोकिले असांजे घरनि जे मथां का कई है जंहिंमें मूंखे ऐं मुंहिंजी भाॼाई मसामात ज़रीना मङणेजो, लाल बख्श मङणेजो, अमजद मङणेजो, फारूक मङणेजो ॾंडनि लतनि मुकनि ऐं कुहाड़ियुनि सां हमिलो करे सख़्तु ज़ख़्मी कयो। हिन वधीक चयो त पुलिस बाअसर जी वंगार वेही रही। असां शीशन कोट खैरपुर में ज़ख़्मियुनि जी मेडिकल लाइ दरख़्वास्त ॾिनी। कोर्ट सगोरी मेडिकल रिपोर्ट लाइ आर्डर ॾिनो। हिन वधीक घुर कई आहे त वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, हाई कोर्ट सिंध, वज़ीर आला सिंध, घरू खाते सिंध, IG DIG सखर, कमिश्नर सखर, DC खैरपुर, SSP खैरपुर ऐं वसवारनि खां मुतालबो करियूं था त खुदारा हिन मसइले ॾांहुं तवजह ॾियो। बाअसर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। असांजी ज़री ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु करे असांखे जानी माली तहफ़ुज़ फ़राहम ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।